अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां ख़ादिम खोखर। असांजे सिंध जो तमामु बहितरीन आर्टिस्ट ही क्वालिटियूं कंहिं में हूंदियूं आहिनि, जो राइटर भी तमामु बहितरीन, डायरेक्टर बहितरीन। मज़ा आया फिल्मूं जेके भी दादू में असद प्रोडक्शन में आयूं, उनमें जेके भी कम जेको भी थियो, उनमें सीरियस या जेके भी उन हवाले सां असां जेके दादू जा आर्टिस्ट आहियूं, फिल्म जे हवाले सां जेके असांखे मशहूरी मिली, या मुंहिंजी जेकी पहिरीं फिल्म हुई कहिड़ो धाड़ियुनि वारी दरिया यार, या निदोरो ॾचे में, या खोरसारियूं फिल्मूं, उन्हनि जो राइटर डायरेक्टर ख़ादिम हुसैन फ़हीम। ईअं सम्झो असांजे दादू जी सूंहं आहे हिकिड़ी, हिन जे करे असां टीवी जे हवाले सां त असांखे कमु मिलियो, पर इहो उन फिल्म जे हवाले जे करे, हिन माण्हू जे करे अॼु जेके मूंखे इज़त मिली आहे, ऐं हिन माण्हू जे माना जो क्रेडिट जेको आहे हिन माण्हू जे मथे ते आयल आहे। साईं हिनखे ख़ुशि रखे। उस्ताद, हिन में तव्हांजूं महिनतूं असां तव्हां खां पुछंदा हुआसीं त छा करिणो आहे, कीअं करिणो आहे, उहो सभिनी जी गॾियल महिनत हूंदी। असुल में उहो पुछणु लाज़मी आहे, पंहिंजी काती ख़ादिम पाण खे नाहे लॻंदी, ॿिए खे वाइणी पवंदी आहे। त उन हवाले सां खोड़ सारा दोस्त असांजा यूट्यूब ते कमु कनि पिया, त असां सभिनी दोस्तनि ख़ासि तौर ते मूं भाऊअ खे चयो तव्हां हिकिड़ो यूट्यूब चैनल पंहिंजो ठाहियो, जंहिंमें तव्हांजा खोड़ सारा वीडियो या तव्हांजूं जेके महिनत जेकी रायगान वञे थी, या ॿिया दोस्त खोड़ सारा जेके तव्हांखे पंहिंजे यूट्यूब ते सिर्फ़ु तव्हांजो चहिरो माण्हू ॾिसंदा, त खोड़ सारा माण्हू गॾु था थियनि। उन हवाले सां अदाजन पंहिंजो हिकिड़ो यूट्यूब चैनल खोलियो आहे, जंहिंजो नालो साईं जन पाण ॿुधाईंदा तव्हांखे। ख़ादिम फ़हीम सोलो सिधो ख़ादिम फ़हीम जे नाले सां आहे अॾे जो यूट्यूब चैनल। उनखे घणे खां घणो उहो छा चवंदा आहिनि, उहो सब्सक्राइब, हा इहो सब्सक्राइब, हा इहो बि कंदा, ऐं उनखे छा चवंदा आहिनि, त लाइक कयो, शेयर कयो। उनखे न शेयर न कयो, शेयर न कयो, ॿुरी वेंदो, शेयर न कजो, शेयर न कयो, उनमें कमेंट्स ॾिजो, सुठा सुठा कमेंट सुठा ॾियोसि, जो अहिड़ा माना कमेंट्स हिन माण्हू खे खपनि जो हीउ छॾे भॼी वञे। हा न बाबा भॼी वञे, मक़सदु इहो आहे त वञी तूं ॿियो कमु कर, माना वधीक कमु कर, वधीक कमु कयूं, जीअं असांजूं जेके ग़लतियूं आहिनि, कोताहियूं आहिनि, उहे बि तव्हांजे कमेंट्स में ईंदियूं, त महिरबानी करे हीअ कयो, त वरी असां उहो बि इनशाअल्लाह करण जी कोशिशि कंदासीं। ऐं सभिनी दोस्तनि जी सलाह सां हिन महिल चयो उस्ताद ख़ादिम, त मां उस्ताद बि सलाह ॾिनी। उस्ताद असांजो सीनियर उस्ताद आहे, सभु तव्हांखे सुञाणो, मामो लालू, अब्दुल मनान अब्बासी, उनजी बि सलाह हुआ। मुंहिंजे पंहिंजे उस्ताद फ़क़ीर उस्ताद, जेको मुंहिंजो मोहतरम उस्ताद आहे हज़ूर बख्श गोपांग, उन भाऊ जो बि उस्ताद आहे, उनजी बि सलाह हुआ त मां यूट्यूब चैनल खोलियां। ऐं सभिनी दोस्त जेके मुंहिंजा, मां फ़ैन त नथो चवां, मुंहिंजा दोस्त आहिनि जेके मूंखे ॾिसनि था, ॾिसंदा रहंदा। जिन जो हक़ आहे, हक़ मां मुराद आहे ही माण्हू पुराणा माण्हू, ऐं हिननि में माना ईअं आहे त हिन जो जेको बि आइटम हिन माण्हू जो तव्हां ॾिसंदो, उन में ज़हन हिकिड़ो ठहंदो आहे फैननि जो, त यार हीउ कुझु न कुझु कंदो ऐं सुठी शइ कंदो आहे। इनशाअल्लाह सुठी शइ आणींदासीं। असां ख़ादिम हुसैन फ़हीम सां गॾु आहियूं। मां त तव्हांजे मरण जो बि इंतज़ारु कंदुसि, तव्हां मरंदो पूरींदुसि तव्हांखे, ऐं क़बर ताईं तव्हां सां गॾु, अञा छा कयां। हा मां त चवां थो त ॿई माना मुंहिंजे ख़्याल में आस पास क़बरूं हुजनि त भलो आहे, हेॾां ख़ादिम खोखर, हेॾां ख़ादिम फ़हीम। छो जो अॻे जॾहिं स्टेज ड्रामा थींदा 96, 97 में, त उन में बैनर ते असांजो नालो ईअं लिखंदा हुआ त फ़हीम ख़ादिम खोखर, या खोखर ख़ादिम फ़हीम, मतिलबु हिकिड़े ई खाने में असांजो नालो अची वेंदो। ऐं इहा फ़हीम ख़ादिम खोखर या ख़ादिम फ़हीम खोखर में दादू जा शहर जा असांजा मोज़िज़ हज़रात जेके ॾिसण ईंदा हुआ असांजो ड्रामो, उनखे ख़बर हूंदी हुई ॿई हूंदा। ईअं इन हवाले सां असां दोस्तनि खे पुरज़ोर अपील करियूं था त अॼु जेको यूट्यूब चैनल आहे उनखे सब्सक्राइब कयो ऐं उनखे लाइक कयो। तव्हां सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। ऐं इनशाअल्लाह अॼु असां आया आहियूं रिकॉर्डिंग जे लाइ, कुझु आइटम अॼु उन्हनि ते रखंदासीं एडिट करे, ऐं अॼु खां इनशाअल्लाह असांजो कमु स्टार्ट। नालो यादि कजो, ख़ादिम फ़हीम यूट्यूब चैनल ते। महिरबानी साईं।